वेलकम टू Z2A अकेडमी। असां पंहिंजे भाइर ऐं भेनरनि खे Z2A अकेडमी में अचण ते भलीकार चऊं था। हियर इज़ ज़ाहिद अली। अॼु असां पढ़ंदासीं डिस्ट्रीब्यूट लॉ। डिस्ट्रीब्यूट लॉ भी चइबो आहे, हिन खे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी भी चइबो आहे। हीअ जेका थींदी आहे इहा मल्टीप्लिकेशन याने ज़रब में थींदी आहे। अॼु असां ज़रब खे डिस्ट्रीब्यूट याने तक़सीम कंदासीं। हीअ जेका डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी आहे इहा जोड़ ऐं कट जे लिहाज़ खां थींदी आहे। हीअ जेका असां थींदी आहे सेट में भी थींदी आहे। तव्हां कहिड़ा भी नंबर्स खणो, रेशनल नंबर्स खणो, होल नंबर्स खणो, याने नेचुरल नंबर्स कुदरती अदद खणो, सभिनी में ही थींदी आहे। पर हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ उमेद आहे तव्हांखे यूट्यूब ते गूगल ते सर्च करण जी ज़रूरत न पवंदी। हिन वीडियो में तव्हांजो मुकम्मल कॉन्सेप्ट क्लियर कंदासीं। अॼु असां जेको स्टडी कंदासीं उहा होल नंबर्स जे हिसाब सां कंदासीं। होल नंबर्स में तव्हां के भी टे नंबर्स खणो, उन्हनि खे डिस्ट्रीब्यूट कयो मल्टीप्लिकेशन जे हवाले सां, त पोइ असां उन जे हिसाब सां इन खे प्रूव करे सघूं था। मसलन कीअं, हिकिड़ो नंबर 3 आहे, ॿियो 4 आहे, ॿियो 5 आहे। हिन में असां मल्टीप्लिकेशन खे डिस्ट्रीब्यूट कंदासीं कीअं, हिन जो मक़सदु आहे 3 ज़रब आहे। हिते मल्टीप्लिकेशन जा ॾिंगी सिर्फ़ु जो ॾिंगी भी मल्टीप्लिकेशन मल्टीप्लिकेशन खे शो कंदी आहे। पोइ हेॾे छा लिखंदासीं 3 + 4। हिन जो मक़सदु आहे त हीअ असां मल्टीप्लिकेशन खे डिस्ट्रीब्यूट था कयूं 3 ऐं 4 में। ठीकु आहे, हिन जो मक़सदु हीअ आहे 5 × 3 + 5 × 4। हीअ जेको 5 नंबर आहे इहो 3 सां अलॻि थो मल्टीप्लिकेट थिए ऐं 4 सां अलॻि। ठीकु आहे, हीअ असांजी कहिड़ी आहे, लेफ्ट हैंड साइड आहे, हीअ राइट हैंड साइड आहे। तव्हां हीअ पासो खणंदो त भी जवाबु साॻियो ईंदो, हीअ पासो खणंदो त भी जवाबु साॻियो ईंदो। असां खणूं था हीअ साइड, हिन खे चइबो आहे लेफ्ट हैंड साइड, टेकिंग लेफ्ट हैंड साइड। सिंधीअ में हिन खे चइबो खाॿो पासो खणण सां। खाॿो पासे खणंदासीं, जीअं लिखियलु आहे उअं ई खणंदासीं। हिन में अॻिला हीअ ॾिंगी छॾाइणी हूंदी आहे। 5 ज़रब हीअ जोड़ कंदासीं, 3 ऐं 4 7 थींदा। हाणे छा कंदासीं, 5 खे 7 सां ज़रब कंदासीं, 5 × 7 = 35। हीअ जेको जवाबु आयो आहे इहो लेफ्ट हैंड साइड जो आहे। हाणे असां कहिड़ी साइड खणंदासीं, टेकिंग राइट हैंड साइड, साॼो पासो। जीअं अॻिला ई तव्हांखे पासो मिलियल आहे ईअं हल न आहे करणु। पासो जीअं मिलियल आहे उअं एज़ इट पासे खे रखिणो आहे। हीअ छॾाईंदासीं पहिरियों, छो त मल्टीप्लिकेशन छॾाइबी आहे। 35 × 15, 4 × 5 = 20, 15 ऐं 20 जो जोड़ 35 थींदो। हेॾे भी जवाबु 35 आयो, हेॾे भी जवाबु 35 आयो। हाणे कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर थी वियो हूंदो त राइट हैंड साइड बराबरि आहे लेफ्ट हैंड साइड जी। डिस्ट्रीब्यूट करण सां हिननि अददनि जी सिहत ते असरु नथो पए, कहिड़ी भी तरह असां हिन खे डिस्ट्रीब्यूट कयो। हीअ जेका आहे, जेकॾहिं तव्हां लिखो था डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन, हिन खे चइबो ओवर एडिशन। जेकॾहिं ओवर सब्ट्रैक्शन कट जे हिसाब सां कंदव, सिर्फ़ु हिते जोड़ जिते एडिशन जी निशानी आहे, जोड़ जी निशानी आहे, उते तव्हां कट जी निशानी ॾींदव। क्लियर आहे? उमेद आहे त हीअ कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हिते भी तव्हां कट जी जिते जिते जोड़ जी आहे उते कट जी निशानी ईंदी। त हीअ डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी भी जोड़ जे हिसाब सां प्रूव कईसीं, ईअं कट जे हिसाब सां प्रूव थी वेंदी। हाणे पोइ हिते मल्टीप्लिकेशन जे हवाले सां असां एसोसिएट प्रॉपर्टी भी पढ़ी आया आहियूं। एसोसिएट प्रॉपर्टी भी 3 नंबर्स जे विच में थींदी आहे। उहा छा हूंदी आहे, 3 नंबर्स अॻे पोइ सिर्फ़ु छा कंदा आहियूं, ज़रब कंदा आहियूं। ऐं उहा ई एसोसिएट प्रॉपर्टी ज़रब में भी ऐं जोड़ में भी थींदी आहे। उहा जेकॾहिं तव्हां एसोसिएट प्रॉपर्टी कंहिं ब्रदर्स खे सिस्टर्स खे सम्झ में न आई आहे त छा कंदो, पहिरियों उहो वीडियो ॾिसंदो। उहो वीडियो हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां मोकिले थो छॾियां। हाणे थोरो अॻिते वधंदासीं, ॾिसंदासीं त एक्सरसाइज़ असांखे छा थी चवे, उन जे हिसाब सां एक्सरसाइज़ हल कंदासीं। ऐं असां यादि रखे त असां जेका स्टडी था कयूं उहा क्लास 6 जी मैथमेटिक्स सिंध टेक्स्ट बोर्ड सां रिलेटेड उन जी करे रहिया आहियूं। ठीकु आहे, एक्सरसाइज़ खे हल करण खां पहिरियां असां 0 ऐं 1 खे सम्झंदासीं। हीउ जेको आहे 0 आहे, इन खे चइबो आहे एडिटिव आइडेंटिटी याने जोड़ जो ज़ाती अंसर, ऐं 1 खे चइबो आहे मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी याने ज़रब जो ज़ाती अंसर। जोड़ जो ज़ाती अंसर हिन खे इन करे था चऊं, 0 अगरि जेकॾहिं तव्हां कंहिं भी नंबर सां जोड़ कयो साॻियो नंबर ईंदो,
ऐं वन खे मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी इन करे चवंदा आहियूं वन कंहिंसां बि ज़र्ब कंदो साॻियो नंबर ईंदो। इन जे करे हिन खे याने मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी ज़र्ब जो ज़ाती अंसर चइबो आहे। ॿियो हिननि ॿिन्ही खे स्पेशल प्रॉपर्टी बि चइबो आहे। स्पेशल प्रॉपर्टी याने लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे न। हिननि खे मल्टीप्लिकेशन जे हवाले सां स्पेशल लॉ चइबो आहे। छो त ज़ीरो तव्हां कंहिंसां बि ज़र्ब कंदो ज़ीरो करे बि उनखे ज़ीरो करे छॾींदो। वन कंहिंसां बि ज़र्ब कंदो उहो नंबर साॻियो ई मिलंदो। ही बेसिक शयूं आहिनि जेके Z2A अकेडमी तव्हां सां प्रोवाइड करे पई। हाणे असां एक्सरसाइज हल कंदासीं 2.4 फिल इन द ब्लैंक्स याने खाल भरियो। पंजनि खे ज़ीरो सां ज़र्ब कबो साॻियो ज़ीरो अची वेंदो। छहनि खे हिक सां ज़र्ब कंदासीं त 6 थी वेंदा छो त ज़ीरो कंहिंसां ज़र्ब कबो आहे ज़ीरो थी वेंदा। छहनि खे हिते साॻा 6। हिते ॾिसो ज़र्ब जी मटासटारी ख़ासियत याने कम्यूटेट प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन। छो त ही अॻे पोइ छा करणा ज़र्ब करणा। पंजनि खे पहिरियों ॿिनि खे पंजनि सां ज़र्ब करिणो आहे। हाणे पंजनि खे ॿिनि सां ज़र्ब कंदासीं याने हिते ॿ लिखणा आहिनि। हे ॾिसो हे 3 नंबर्स आहिनि मल्टीप्लिकेशन सिर्फ़ु ऑर्डर चेंज आहे। हे जेको आहे छा कंदासीं हिते 3 माना पहिरियों 3 हे जेको ब्रैकेट में आहिनि हिक खे 4 सां ज़र्ब कयो आहे। हेॾे वरी 3 खे हिक सां ज़र्ब कयो आहे। सिर्फ़ु हेॾे छा खुटल आहे 4 खुटल आहे। हे बि साॻा ई नंबर्स आहिनि। ॾिसो हेॾे 7 न ॾिनूं अथनि हेॾे हिकिड़ो न ॾिनूं अथनि 5। सिर्फ़ु इहा बि साॻी प्रॉपर्टी आहे एसोसिएट प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन। हाँ ॾिसो ही जेको आहे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी ऑफ एडिशन आहे। माना ही 5 हिन सां बि ज़र्ब थींदो हिन सां बि उहो नंबर हेॾे ॾेई छॾियो अथई 964। हिते 964 तव्हांखे लिखणो आहे। हाणे ही ॾिसो ही छा आहे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी और सब्ट्रैक्शन याने कट जी विरासत वारी ख़ासियत। हाणे ही जेको आहे हिन सां ज़र्ब थींदो वरी डिफरेंस वरी 345 125 सां ज़र्ब थींदो। हाणे हिते 2 खाल ॾिननि हिते त सब्ट्रैक्शन जी निशानी ऐं ॿियो 345 कंहिंसां ज़र्ब थींदो हेॾे 125 लिखणो आहे। हाणे राइट ट्रू ऑल फॉल्स सही याने ग़लति लिखो। पहिरियों ॾिसो ही माना मटासटारी ख़ासियत आहे। हेॾे वरी जोड़ ॾेई वियो आहे माना ही छा आहे ए फॉल्स आहे। ही ॾिसो हाणे हीअ 3 नंबर्स जे विच में डिफरेंस आहे माना एसोसिएट प्रॉपर्टी कट में न थींदी आहे। ही बि फॉल्स आहे। हाणे ही ॾिसो हीअ आहे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी और सब्ट्रैक्शन। पहिरियों ही हिन सां ज़र्ब थींदो वरी पोइ डिफरेंस वरी हिन 10 सां ही छा आहे ट्रू आहे। हाणे ही ॾिसो हिते विच में मल्टीप्लिकेशन आहे हेॾे मल्टीप्लिकेशन ॾेई वरी प्लस में 4 एडिशन में माना याने जोड़ में ॾेई छॾिया अथई। हाणे हीअ जेको आहे फॉल्स आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे नेम याने नालो ॾियो एंड वेरीफाई लॉ ईच यूज़ड इन ईच ऑफ फॉलोइंग। चए थो जेको लॉ हर हिक में इस्तेमालु थियल आहे उनखे वेरीफाई बि कयो। पहिरियों नालो ॾींदासीं ॾिसो 7 ज़र्ब 9 ज़र्ब 7 मटासटारी ख़ासियत आहे कम्यूटेट प्रॉपर्टी आहे छाजी कम्यूटेट प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन याने ज़र्ब जे लिहाज़ खां। ये एसोसिएट प्रॉपर्टी आहे संगतारी ख़ासियत आहे 3 नंबर्स आहिनि छाजे लिहाज़ खां ज़र्ब जे लिहाज़ खां। ही कहिड़ी आहे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी आहे और सब्ट्रैक्शन माना ज़र्ब जी मटासटारी ख़ासियत कट जे लिहाज़ खां। साॻी प्रॉपर्टी आहे ये जोड़ जे लिहाज़ खां आहे। तव्हां सिंपल में वेरीफाई मां तव्हांखे कराए छॾी आहे डिस्ट्रीब्यूट प्रॉपर्टी कराई आहे ऐं एसोसिएट प्रॉपर्टी अॻिले वीडियो में कराए छॾी आहे। उहो बि जेको वीडियो आहे हिन वीडियो जो मां डिस्क्रिप्शन में मोकिले थो छॾियां उतां तव्हां ॾिसी सघो था। हाणे कम्यूटेट प्रॉपर्टी यानी लॉ एडिशन फॉर हिननि जे हिसाब सां जोड़ जी मटासटारी ख़ासियत सिर्फ़ु माना ऑर्डर चेंज कंदो विच में जोड़ जी निशानी ॾींदो। वेरीफाई एसोसिएट लॉ हे ॾिसो अंडर द मल्टीप्लिकेशन ही ज़र्ब जे हिसाब सां हिन जो ऑर्डर चेंज कंदो अॻे पोइ हे जेके 3 नंबर्स तव्हां ज़र्ब कंदो। हाणे क्वेश्चन नंबर 6 आहे वेरीफाई डिस्ट्रीब्यूट लॉ ओवर द एडिशन। जीअं ही असांजी एडिशन आहे न डिस्ट्रीब्यूट लॉ हिन 3 नंबर्स जे विच में ईअं ई तव्हां हिनखे अहिड़ो ऑर्डर ॾींदो। सिंपल में उमेदु आहे त इहा एक्सरसाइज़ तव्हां सम्झी विया हूंदो। हिन में कोई अहिड़ो को डिफ़िकल्ट क्वेश्चन कोन हुयो। हाणे मूंसां कनेक्ट रहो तव्हां ताक़त वारा माना पावरफुल कुझु MCQs शेयर कंदासीं जेके तव्हांखे न सिर्फ़ु हिन क्लास 6 हवाले सां मददगार साबित थींदा। तव्हां कहिड़े बि एग्ज़ाम्स में विहंदो उन लाइ तव्हांजे लाइ छा थींदा मददगार फ़इल इहो साबित थींदा थो। ही वीडियो मां ठाहियो हुओ उन जे हवाले सां डिटेल में ही असांजो अकाउंट नंबर आहे व्हाट्सअप नंबर आहे
तव्हां हिन ते तव्हां जेको आहे सो असां सां राब्तो करे सघो था उन एक्यू खान स्कॉलरशिप जे हवाले सां जेको लिंक आहे तयारी करे। ठीकु आहे, हाणे मोकिलाणी आहे, वरी ॿिए वीडियो में तव्हां सां गॾु आहियूं।